महंगाई सकल अवाम लाइ चंगी खबर। लाहौर हाई कोर्ट बिजली बिल्स में फ्यूल प्राइस एडजस्टमेंट के गैर कानूनी करार ॾेई छॾियो। क्वार्टर टैरिफ में एडजस्टमेंट ऐं वाहिपेदारनि जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ टैरिफ में तब्दीली भी गैर कानूनी करार। जस्टिस बाकर नदवी 10 अक्टूबर 2022 में 3659 दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे घरेलू सार्फ़िन खे 500 यूनिट्स ताईं सब्सिडी ॾियण जी भी हिदायत करे छॾी। अदालत हिदायत कई त हुकूमत बिजली जी पैदावार लाइ सोलर समेत ॿिया मुतबादिल ज़रिया इस्तेमाल करे। तुर्किया ऐं शाम में 7.8 जी शिदत सां आयल ज़िलज़िले सबबि हर पासे तबाही। होतियुनि जो अंगु 1800 खां वधी वियो। 7000 खां वधीक ज़ख़्मी। केतिरियूं इमारतूं मिटीअ जो ढेर बणिजी वयूं। तुर्किया में 1000 खां वधीक ऐं शाम में 720 माण्हू पहुचण जी तस्दीक। रही पियल हज़ारे इमारतुनि हेठां अञा बि केतिरा ई माण्हू दबियल हुअण सबबि जानी नुक़सान में वाद जो ख़दशो। कप्रुस, यूनान, उर्दन, लुबनान ऐं फ़लस्तीन में भी ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान ख़ौफ़नाक ज़िलज़िले बाद मुल्क में इमरजेंसी लागू करे छॾी। तैयब उर्दुगान जो चवणु आहे त इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। ज़िलज़िले सबबि पौतकियुनि जो अंगु किथे पचंदो फ़िलहाल कुझु चई नथो सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तुर्क सदर तैयब उर्दुगान सां फ़ोन ते राब्तो। ज़लज़ले सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त आज़माइश जे हिन घड़ीअ में पाकिस्तान तुर्किया सां गॾु बीठल आहे। ज़लज़ले जी तबाहीअ खे मुंहुं ॾियण लाइ तुर्क हुकूमत सां मुकमल सहकार कयो वेंदो। सदर आरिफ अलवी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बि तुर्किया ऐं शाम में ज़लज़ले सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। इम्पोर्टेड हुकूमत आइन ऐं कानून जा बखिया उॾड़े छॾिया आहिनि। कुछ ॾींहनि में जेल भरियो तहरीक जो ऐलान कंदुसि। जेल भरियो तहरीक सां हक़ीक़ी आज़ादी ऐं हक़ीक़ी जमहूरियत हासिल कंदासीं। पीटीआई सरबराह इमरान खान चयो आहे त समूरी क़ौम अदालतुनि ॾांहुं ॾिसी रही आहे। 90 ॾींहनि में चूंड न थी त ज़िम्मेवारनि ते आर्टिकल 6 लॻंदो। मेरे पे तो कोई नहीं है ना हमारी जमात पे, बल्कि अब दबाव उन पे है कि उन्होंने जेल भरो तहरीक का ऐलान किया, तो मैं इंतजार कर रही हूँ कि वो जेलें भरे आके। और बिस्मिल्लाह जो है वो जमान पाक से होनी चाहिए। पहले जमान पाक में जो छुप के बैठे हुए और अपनी फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस में खवातीन को रखा हुआ है, तो उनको हटाएं। उनको कहें कि नहीं, मैंने जेल भरो तहरीक का ऐलान किया है, मैं सबसे पहले मैं खुद जाऊंगा जेल भरने के लिए। तो मैं तो इंतजार में, राना साहब ने कहा है कि हम इंतजार में, हम तो आंखें नजरें बिछा के बैठे हुए हैं कि आए तशरीफ लाएं, आपको भी पता चले कि जेल क्या होती है, आपको भी पता चले डेथ सेल क्या होता है, आपको भी पता चले कि कुर्बानी क्या होती है। तो उसका आगाज जमान पाक से होना चाहिए। मेरे पे कोई प्रेशर नहीं, प्रेशर उन पे है जिन्होंने ये बात की, अब उसको पूरा करें, बड़ी मेहरबानी। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज जो इमरान खान के जेल भरियो तहरीक जमान पाक मां शुरू करण जो चैलेंज। मुल्तान में ॻाल्हाईंदे मरियम नवाज चयो त असां इंतजार कयूं पिया त ही जेल भरियो तहरीक हलाइनि ऐं शुरूआत जमान पाक खां कनि। फ्रंट लाइन ते औरतुनि खे ढाल बणाए रखंदड़ पाण गिरफ़्तारी ॾेई तहरीक जी शुरूआत करे। राणा सनाउल्लाह संदसि इंतजार में आहे। जंहिं बि गुनाह कयो उनखे सज़ा मिलंदी। नून लीग अॻवाननि केतिरा ई महीना जेल काटियो पर उफ़ न कयो। ही 2 ॾींहं जेल में रही ॻोड़ा ॻाढ़े रहिया आहिनि। दहशतगर्दी जे मसइले ते घुरायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी तारीख़ तब्दील। एपीसी हाणे 7 बदिरां 9 फरवरी ते इस्लामाबाद में थींदी। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त एपीसी में मुल्क जे क़ौमी तोड़े सियासी क़यादत खे दावत ॾिनी वेंदी। दहशतगर्दी ऐं मुल्क खे पेश चैलेंजिस ते गॾियल हिकमत अमली जोड़ी वेंदी। सिंध काबीना पुलिस में नवनि भर्ती थियल अहलकारनि जा डोमिसाइल चेक करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर चयो आहे त पुलिस में नौकरियूं रुगो मक़ामी माण्हुनि लाइ आहिनि। आईजी सिंध डीसी ज़रिए नवनि भर्ती थियल अहलकारनि जा डोमिसाइल चेक कराए। काबीना पारां बोर्ड सबबि बंदि पियल 243 स्कीम्स ते ॿीहर कमु शुरू करण ऐं स्कीम्स लाइ 22 अरब खां वधीक रक़म जारी करण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में इजलास में रैपिड रिस्पॉन्स फोर्स जो दायरो समूरे सूबे ताईं वधाइण जी बि मंज़ूरी। काबीना तुर्की ऐं ज़लज़ले सबबि थियल तबाही ऐं जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कंदे तुर्किया हुकूमत खे 1 लख टेंट ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी।
इस्लामाबाद हाई कोर्ट शेख रशीद खिलाफ कराची ऐं बलोचिस्तान में दाख़िल केसिस ते वधीक कार्रवाई खां रोके छॾियो। बार काउंसिल्स, अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल खे बि नोटिस जारी। अदालत रिमार्क ॾिना त जॾहिं हिक केस में गिरफ़्तारी थी वञे त ॿियनि केसिस में बि थी वेंदी आहे। समझ में नथो अचे त उहो सिलसिलो किथे रुकजंदो। शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अदालत कराची पुलिस खे शेख रशीद खां जेल में जांच जी इजाज़त ॾेई छॾी। राहदारी रिमांड जी इस्तदा ॿियो भेरो रद्द। सिंध असेंबली जो इजलास दौरान डिप्टी स्पीकर रेहाना लगारी ऐं GDMP आरिफ मुस्तफ़ा जतोई विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। गोशवारा जमा न कराइण ते इलेक्शन कमीशन पारां मुअतल कयल MPA वारे मामले जी बि गूंज। आरिफ मुस्तफ़ा जतोई चयो त जेके माण्हू मेंबर्स न आहिनि उहे असेंबली में छो वेठा आहिनि। उन्हनि माण्हुनि खे नेकाली ॾियण ताईं ऐवान नथा हलाए सघूं। डिप्टी स्पीकर जवाब ॾिनो त इलेक्शन कमीशन अञा मेंबर्स जी फ़हरिस्त नाहे ॾिनी। लिस्ट मिले त अव्हां खे ॾेखारबी। इजलास दौरान तुर्की जे ज़लज़ले मुतासिरनि लाइ दुआ घुराई वई। ऐवान में पेशावर धमाके जे शहीदनि ऐं अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जी मग़फ़िरत लाइ बि दुआ कराई वई। दुबई जी अस्पताल में लाॾाणो करे वियल अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जो मड़ ॾे मुंतक़िल करण लाइ एयरपोर्ट आंदो वियो। जनाज़े निमाज़ सुभाणे कराची में मलीर कैंट जे पोलो ग्राउंड में अदा कई वेंदी। परवेज़ मुशर्रफ गुज़िरियल ॾींहुं 79 वरनि जी ॼमार में दुबई जी निजी अस्पताल में इलाज दौरान लाॾाणो करे वियो हो। हैदराबाद जी एहतसाब अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन स्कैंडल में गिरफ़्तार जवाबदार आशिक कलेरी खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। नेव जी जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त जवाबदार वटां वधीक 12 करोड़ रुपया हथ करे वरिता आहिनि। जवाबदार आशिक कलेरी वटां टोटल हथ आयल रक़म 55 करोड़ 60 लख रुपया आहे। सखर में SUP अॻवान हसीब जूने जो बेदर्दी सां क़त्ल। संदसि गभा गभा थियल लाश साइट वारी एरिया मां मिलियो। पुलिस मूजिब SUP सखर डिवीज़न जे इतलात सेक्रेटरी खे अणॼातल जवाबदारनि तेज़धार औज़ार सां क़त्ल करण बाद लाश बोरी में बंद करे फिटो करे छॾियो। SUP ऐं GDA पारां हसीब जुनेजो जे बेरहमाने क़त्ल जी मज़मत। जलाल मेमून चयो आहे त हसीब जुनेजो जो क़त्ल दहशतगर्दी आहे। सरदार रहीम चयो त हुकूमत नाकाम थी वई। सिंध में सियासी कारकुननि जो क़त्ल जारी आहे। गोसपुर विच मुबैना मुक़ाबले में ॿिनि ॻोठाणनि जे मारजण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते हयल धरणो 8 कलाकनि बाद ख़त्म। मुबैना मुक़ाबले में हिसो वठंदड़ 7 एहलकारनि जी मुअतलीअ जो नोटिफिकेशन जारी थियण बाद धरणो ख़त्म कयो वियो। मक़तूल असद शेख ऐं मीर शेख जे वारसनि धरणो हणी इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो हो। कराची पुलिस नाअहली जी इंतहा करे छॾी। 2 सालनि जे मासूम ॿार खे जाली फिंगरप्रिंट ज़रिए बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म कढण जे इल्ज़ाम हेठि रूपोश करार ॾेई छॾियो। पीउ 2 वरनि जे मासूम ॿार खे खणी ज़मानत लाइ अदालत पहुची वियो। ॿार जे पीउ अदालत आॾो धायो त पुलिस रिमांड रिपोर्ट में 2 वरनि जे ॿार खे बेमफ़रूर जवाबदार ॼाणायो आहे ऐं ॿार खे गिरफ़्तार करण लाइ छापा हया पिया वञनि। खैरपुर में मुख़्तलिफ़ केसिस में घुरबल 4 धाड़ेलनि गिरफ़्तारी ॾेई छॾी। बदनाम धाड़ेल फैज़ मोहम्मद नारे जो, रज़ा मोहम्मद सिराज ऐं अब्दुल लतीफ़ नारे जो गिरफ़्तारी पुलिस आॾो पेश थी गिरफ़्तारी ॾिनी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार क़त्ल फुर धाड़नि समेत केतिरनि ई केसनि में घुरबल हुआ जिन पाण मुरादो गिरफ़्तारी ॾिनी आहे। नसरपुर मां नींगरी मुबैना तौर अगवा वाटसन जो चवणु आहे त शादी में शिरकत लाइ ॻोठ बरकत आराए वियासीं जितां रोशनी मेघवाड़ खे अगवा कयो वियो। पुलिस केस दाख़िल नथी करे। सखर में नौजवान टिकटॉक ठाहींदे मुबैना तौर पिस्टल जो फायर थियण सबबि मौत। बचल शमियाणी में नौजवान बाबर अंसारी पिस्टल जी गोली लॻण सबबि हयाती विञाए वेठो।
ऐं पंहिंजनि हरकतुनि सबबि सदाईं मीडिया जी ख़बरुनि में रहंदड़ भारतीय अदाकारा ऐं मॉडल राखी सावंत पंहिंजे ॿिए मुड़ुस खां बि आलीदगी जी तस्दीक करे छॾी। राखी सावंत आदिल खान खां आलीदगी जी तस्दीक कंदे चयो त संदसि मुड़ुस जो तन्नू नाले कंहिं ॿी छोकिरीअ सां अफेयर हले पियो, तंहिं करे हुन रस्ता धार करे छॾिया आहिनि। कुझु महीना अॻु राखी सावंत इस्लाम क़बूल करण बाद आदिल खान सां शादी कई हुई। राखी सावंत पंहिंजनि हरकतुनि सबबि सदाईं मीडिया जी ख़बरुनि जी ज़ीनत बणियल रही आहे।